अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती जी न्यू अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। अचण वारो आहे यानी ड्रामा जेको हाणे पहिरियां जो एपिसोड कॾहिं हलंदो, कीअं हलंदो ऐं छो हलंदो, छो न हलंदो। तव्हांखे हीअ टेंशन आहे कि वीरन जी वस्ती हलंदो बि सही ऐं रुॻो ऐं ॻाल्हियूं आहिनि। दोस्तो ईअं न आहे, हुनजी शूटिंग हली रही आहे ड्रामे जी लगातार, ऐं हिन ड्रामे खे तमामु जल्द मुकमिल कयो पियो वञे ऐं हिन जी जेका पहिरियों एपिसोड तमामु जल्द हलंदो। हिन जा 4 टीज़र तव्हां ॾिसी चुका आहियो। हिन जो प्रोमो रहियल आहे उहो बि तमामु जल्द अचण वारो आहे, निशर थियण वारो आहे। तव्हां ऐं असांजे आॾो तमामु जल्द हिन जो प्रोमो ईंदो। हीअ ज़बरदस्त हिकु बहितरीन मां बहितरीन हक़ीक़त पुछो ड्रामो वीरन जी वस्ती आहे। हिन में सुठा सुठा अदाकार आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त हिन में मुख्य किरदारु हाजन तीवणो आहे, अज़ीज़ कंबराणी आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी आहे, अहमद अली शेख आहे, सोनू मिर्ज़ा आहे, रिमशिया शहज़ादी आहे। काफ़ी सुठा सुठा वॾा वॾा मेन करेक्टर आहिनि ऐं इंशाल्लाह ही जल्द तमामु जल्द सम्झो तव्हां इंशाल्लाह तव्हांजे अॻियां हिन जो प्रोमो अचण वारो आहे। तव्हांखे हाणे इंतज़ारु करिणो आहे प्रोमो जो। जीअं प्रोमो पुॼंदो सम्झो त ड्रामो अची वियो। दिलि जाए कजो। पोइ असांखे ॾींदा इजाज़त असांजे हिन यूट्यूब चैनल यानी असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।